डेरुलाल मां ख़बर ईंदा हलो त पीपीए रहनुमा मखदूम फखर ज़मान एमपीए ऑफिस मटियारी पहुची पीपीए अॻवान वज़ीर मेमूर जे भाउ जे इंतकाल ते साणस तहज़ियत कई। ॿिए तरफ़ मखदूम फखर ज़मान एमपीए ऑफिस मटियारी में मटियारी जे नौजवान टीम सां मुलाक़ात कई ऐं उते यूथ नौजवान टीम जे अॻवान वसीम मसूदानी मेमून पंहिंजे टीम सां गॾु मखदूम फखर ज़मान के मटियारी सिटी में मच्छरमार स्प्रे कराइण जो चयो। उते मखदूम फखर ज़मान मटियारी सिटी में मच्छरमार स्प्रे कराइण जा हिकमात ॾिना। ॿिए तरफ़ मखदूम फखर ज़मान पीपी लेडीज़ विंग मटियारी जो अॻवान राबिया मल्ला शहजादी शाज़िया मल्ला समेत बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में मटियारी शहर जे लेडीज़ जा नाला न हुअण जो चयो, जंहिं ते मखदूम फखर ज़मान पीपी लेडीज़ विंग मटियारी के शहर जी लेडीज़ जे नालनि जी लिस्ट ठाहे कोऑर्डिनेटर गुलाम अकबर भुट्टो वटि जमा करण जो चयो ऐं उते इन नालनि जी फाइनल लिस्ट के बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में शामिल कराइण जो पिणु यकीन दयानी कराई। अस्सलाम वालेकुम, दिस इज फरजाना बाहर। सूमरा वॉलपेपर दुकान कासमाबाद में खुली वियो आहे। ओहो ज़बरदस्त। अॼुकल्ह त हर माण्हू ई चाहे थो त असां पंहिंजे घर जूं दीवारियूं तमामु ख़ूबसूरत बणायूं। इन करे ई कासमाबाद में सूमरा वॉलपेपर दुकान खुली वियो आहे। त तव्हांखे अगरि राब्तो करिणो आहे त रांझन अली सां राब्तो करे तव्हां पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाए सघो था। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।